नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदड़ घोटकी में शहर के मसलन ते शहरी इताज अगवान दुकानदारन वापारन शहरन ऐं सियासी समाजी धुरन जी असिस्टेंट कमिश्नर एजाज अली हाले पोटो ऐं सीएम रज़ा हुसैन कोसो से गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें शहर के मुख्य मसलन इंक्रोचमेंट, शहर की सफ़ाई सुथराई, स्ट्रीट लाइट, हथरादू महांगाई, सिहत ऐं रोड रस्तन बाबत गॾिजाणी थी। गॾिजाणी में शहरी इताज चेयरमैन रईस अल्लाह वसायो गोटो, लाला केसर जमान पठान, मौलवी अल्लाह चना, गुलाम रसूल कलोड़, मुश्ताक शाही लिगारी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर एजाज अली हाले पोटो, सीएम रज़ा हुसैन कोसो शहरी इताज जे वफ़द खे यकीन ॾियारियो त सुभाणे खां घोटकी शहर में हद तकलीम खिलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वेंदो ऐं शहर जा जेके बुनियादी मसला आहिनि इन्हनि खे तरजीह बुनियादुनि ते हल कया वेंदा। जॾहिं त घोटकी जा तरक़ियाती कम जल्द MNA घोटकी ऐं DC घोटकी जे हुकुम सर्वे खां पोइ शुरू कया वेंदा। असिस्टेंट कमिश्नर घोटकी चयो त जिते बि तरक़ियाती कमनि में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थिए त मूंखे इतलाह कनि, जॾहिं त शहर में सब्जी फ्रूटन ऐं हथरादू महांगाई खिलाफ़ पिण कंट्रोल कयो वेंदो ऐं हिन लाइ बि कमेटी क़ाइमु कयल आहे जंहिंजी रोज़ानी जी बुनियाद ते पाण निगरानी कंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।